डिस्ट्रिक्ट उमरकोट रिपोर्टर विन न्यूज़ जी गुल हसन आरिसर उमरकोट मां रमज़ान शरीफ़ जे बाबरकत महीने में मस्जिद शरीफ़ जे तामीर लाइ संग बुनियाद रखण जो तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंजी उम्मत मुस्लिमा खे लख लख मुबारकूं ॾिनियूं वयूं। बाबरकत प्रोग्राम जी शुरूआत क़ुरान पाक जी तिलावत ऐं नआत शरीफ़ सां कई वई, जंहिंखां पोइ मुल्क में मिलत जी सलामतीअ लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वयूं। इन खां पोइ मस्जिद शरीफ़ जी संग बुनियाद बदस्त मुबारक साईं हाजी अब्दुल रहमान संगराणी साहिब रखियो। तक़रीब में इलाक़े जी मोअज़्ज़िज़ आलिमनि, सगोरनि, समाजी शख़्सियतनि ऐं आम माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं मस्जिद जे तामीर जे अमल खे भलीकार कयो। इन मौक़े ते मस्जिद जी निगरान मोहतरम मौलाना डॉक्टर गुलाम रसूल रहमो सिकंदर ऐं मस्जिद लाइ प्लाट वक़्फ़ कंदड़ हाजी नवाज़ साहिब खे बि मुबारक पेश कई वई ऐं संदसि हिन नेक अमल खे साराहियो वियो। अवाम दुनिया दुआ कई त अल्लाह पाक हिन मस्जिद जी तामीर खे जल्द मुकम्मल फरमाए ऐं उन खे इलाक़े लाइ ख़ैर बरकत जो ज़रियो बणाए।